अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अली हसन चगड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो MTN न्यूज़ जे प्रोग्राम अवाम जा मसाइल। अॼु जो जेको असांजो इशू आहे उहो ज़िले घोटकी में वधंदड़ बदअमनी। असां सां गॾु आहिनि सीनियर सहाफ़ी उस्ताद लतीफ़ निगारी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, जेको ही अॼुकल्ह इशू हली रहियो आहे, होॾो कच्चे में जेको आहे ऑपरेशन हली रहियो आहे, पर हिन वक़्तु अवां ॾिसो पिया पके में एॾी बदअमनी वधी वई आहे। अवां कल्ह ॾिठो त 2 अहिड़ा वाक़िया थिया, फरदीन कोराई ऐं कौड़ो शेख के दौरान जेका गोली लॻी, ऐं राति मंज़ूर कलवर ते हमिलो थियो आहे, ऐं अहिड़ा ॿिया वाक़िया खोड़ थी विया आहिनि। असांजी जेका ही मीरपुर माथेलो हुजे या ज़िले घोटकी जी पुलिस छा करे रही आहे, आख़िर ही मसला छो थियनि पिया? जेका पाण वटि ख़ासि करे सज़ा कोन्हे, सज़ा जदा जो अमल न आहे, इन जे करे बदअमनी थिए थी। कच्चे में ऑपरेशन हले थो, ठीकु आहे, कच्चे में असीं उन्हनि चाहियूं था, कच्चो हिकिड़ो बहितरीन एरिया आहे, उते बि माना केतिरा ई माण्हू चंद धाड़ेल हूंदा। पुलिस जेका केस दाख़िल कंदी आहे 15-20 माण्हुनि ते 8 ॾाढा केस उन्हनि खे रोपेश थियणो पवंदो आहे। पोइ आख़िर उहे क्राइम बि कंदा आहिनि। ऐं बिरादरियुनि जा जेके तकरार थींदा आहिनि, उन में ख़ासि करे सरदार वॾेरा जेके आहिनि उन्हनि जी बेध्यानी हूंदी आहे, लावारिस करे छॾींदा आहिनि क़ौम खे, पंहिंजी बिरादरी खे। पोइ उहे पाण में विड़ी विड़ी पोइ हिक ॿिए खां जेके केस दाख़िल थींदा आहिनि, पोइ उन्हनि खे रोपेश थियणो पवंदो आहे। पोइ औरतूं उन्हनि जूं शार ईंदियूं आहिनि, कॾहिं पाण वीचारा झंग में हूंदा आहिनि। इहो सॼो किरदारु हिकु वॾेरे जो पुलिस जो हूंदो आहे। जेकॾहिं वॾेरो चाहे पंहिंजी बिरादरी खे ठाहिण, उन जा देरि कोन्हे। ऐं पुलिस जेकॾहिं अमन करणु चाहे, पुलिस वटि हथियार आहिनि, हर सहूलियतूं। हाणे त उनखे ड्रोन मिली विया आहिनि, हाणे कच्चे में ऑपरेशन, हाणे अमन कराइण ते आया आहिनि, कच्चे में अमन, हाणे कच्चे घणो करे अमन थी वियो आहे। हाणे का अगवा वारी वारदात नथी थिए, वेझड़ाई में नथी आहे, न ई वॾो को क्राइम थियो आहे। जीअं चढ़ी वेंदा रोड ते, बसनि ते हमिलो करे माण्हुनि खे खुरण लाहिण, उहो ख़तमु थी वियो। वरी जेकॾहिं अचो पके ते त हिकिड़ी राति में 2 माण्हू ज़ख़्मी, ऐं ॾींहुं ॾिठे जो शाम जो टाइम आहे, जेको फरदीन खां मोबाइल फुल करण जी कोशिशि कनि पिया, मुबीना तौर ते, या उनखे खणण जी कोशिशि कनि पिया, उन ते सिधी फायरिंग करे उन खे, ऐं उते घिटी मां को गुज़रे पे शेख, उन खे गोलियूं हयूं सरेआम। ऐं पुलिस खां इहे परे त न आहिनि, ही थाणो बि उते वेझो आहे। ॿिए पासे वरी मंज़ूर जी गाॾी ते एॾी सारी फायरिंग थी हिक ई राति, त माना उन्हनि खे कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ कोन्हे पुलिस जो। जेकॾहिं ख़ौफ़ हुजे त पोइ इहे शयूं न थींदा। अच्छा सर, पुलिस जो ख़ौफ़ छो न आहे? छा पुलिस डीलिंग करे छॾे ॾिए थी? आख़िर कहिड़ी वजह आहे? छो त ॾिसो पिया कच्चे में उन्हनि एक्शन कयो आहे त उते अमन थिए पियो, पके में इहो अमन छो नथो थिए? ॾिसो न, हाणे हिकिड़ो माण्हू दीवान आहे या ग़रीब आहे, मेघवाल आहे, या को ॿियो माण्हू आहे, उन खां जेकॾहिं का शइ फुर थिए थी, हिकु त उहो पाण फ़रियादी नथो थिए, चोरी थिए थी फ़रियादी नथो थिए, इहो कसूर असांजो अवाम जो आहे। ॿियो इहो आहे त पुलिस जेका आहे न, हाणे पुलिस खे मुक़ररु करे थो चूंडियल नुमाइंदो या इलाइक़े जो बाअसर माण्हू, वॾो माण्हू, पोइ पुलिस उन जे चवण ते हूंदी आहे। जेकॾहिं अवां ॾिसो न, ख़ासि तौर ते क्रिमिनल माण्हू जंहिं महिल फासदो आहे त घणा माण्हू उन जी फेवर में अची वेंदा आहिनि। खणी उन जी ग़लती हूंदी आहे, मेड़ मुल्क में वॾेरा बि हूंदा आहिनि, इज़त वारा बि हूंदा आहिनि, नेक मर्द बि हूंदा आहिनि। जेकॾहिं को ग़रीब फासदो आहे, कंहिंखे यादि न हूंदो आहे। इन जो मतिलबु पुलिस विंगारू बणियल आहे पाण वटि, इन में कोई शक न आहे। जंहिंजे करे क्राइम थिए थो ऐं जेको माण्हू गिरफ़्तार थिए थो, उहो वरी आसानी सां उतां निकिरी थो वञे, खणी चोरी भरे ॾिनई, पोइ बि निकिरी वेंदो, साॻी उहो क्राइम कंदो, साॻी उहो क्राइम कंदो, वरी इहे जेके क्राइम वधंदा। जी दोस्तो, अवां उस्ताद लतीफ़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। आख़िर जेके ही क्राइम थियनि पिया, उनजी जेका मेन वजह इहा आहे त हू जेको चोर आहे उहो 2-3 रुपया भरे करे उहो वरी छुटी वञे थो, उन ते केस नथा लॻनि। जॾहिं उहे केस नथा लॻनि त हू जॾहिं मोटी अचे थो, वरी उहो क्राइम करे थो। अवाम जा मसाइल MTN न्यूज़ जे प्रोग्राम में असांखे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर हूंदासीं। महिरबानी साईं, अल्लाह हाफ़िज़।